कराची के इलाके गुलिस्तान जोहर में पुलिस कार्रवाई करे मंशात विक्रो कंदड़ औरत के गिरफ्तार करे वतो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त पुलिस कुछ इतला ते कार्रवाई करे शीरी उर्फ शरीना के बिन पुटन समेत गिरफ्तार करे वतो आहे। पुलिस जो चवण हो त औरत के बिन पुटन समेत कामरान चौरंगी वटां गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार कयल औरत चर्च समेत ॿी मंशा जे विकिरे में मुलविस आहे। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदासीं कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस कार्रवाई करे मंशात विक्रो कंदड़ औरत खे गिरफ्तार करे वतो आहे। पुलिस कुछ इतला ते कार्रवाई करे शीरी उर्फ शरीना के बिन पुटन समेत गिरफ्तार करे वतो आहे। पुलिस जो चवण हो त औरत के बिन पुटन समेत कामरान चौरंगी वटां गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार कयल औरत चर्च समेत ॿी मंशा जे विकिरे में मुलविस आहे। अवां खे ॿुधाईंदासीं कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस कार्रवाई करे मंशात विकिरो कंदड़ औरत खे गिरफ्तार करे वतो आहे। पुलिस कुछ इतला ते कार्रवाई करे शीरी उर्फ शरीना के बिन पुटन समेत गिरफ्तार करे वतो आहे। पुलिस जो चवण हो त औरत के बिन पुटन समेत कामरान चौरंगी वटां गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार कयल औरत चर्च समेत ॿी मंशा जे विकिरे में मुलविस आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक मंगी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी फातिमा, कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में पुलिस खुफ़िया इतला ते हिकु वॾी कार्रवाई कई आहे। मंशात फरोश शीरीन उर्फ शरीना खे गिरफ़्तार करे वियो आहे, जॾहिं त हुन जूं ॿ जेके धीअर आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार करे वियो आहे। जॾहिं त पुलिस ही कामरान चौरंगी गुलिस्तान जोहर जो इलाइक़ो आहे उतां कार्रवाई कई आहे। जॾहिं त गिरफ़्तार जेका औरत आहे उहा अॻु में बि जेल वञी चुकी आहे। 35 जेके केस आहिनि उन्हनि ते दाख़िल आहिनि। जॾहिं त हिकु केस में जेका जवाबदार आहे औरत आहे उनजे कब्ज़े मां हैंड ग्रेनेड बम बि जेको आहे त बरामद थियो। जॾहिं त हू पंहिंजे फ्लैट जी खिड़कीअ मां डायरेक्ट हीरोन ऐं ॿी मंशा सप्लाई कंदी। जॾहिं त जेके आदि माण्हू आहे उहे फ्लैट जे अपार्टमेंट जे ॿाहिरां ई नशो वापराईंदा ऐं हिन वक़्तु उनजे मुड़ुस ऐं ॿियूं जेके धीअर आहिनि उन्हनि मथां बि अॻु में बि केस दाख़िल आहिनि। जॾहिं त शीरीन ऐं उनजो जेको मुड़ुस आहे उहो अॻु में बि ऐं उनजो पुटु गिरफ़्तार थी चुका आहिनि। अॼु ही पुलिस कार्रवाई कई आहे खुफ़िया इतला ते, जंहिंमें वीडियोज़ में बि अवां ॾिसी सघो था त औरत फ्लैट जी दरी मां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मंशा ॾेई रही आहे। जी महिरबानी अब्दुल ख़ालिक मंगी तफ़सील ॾियण लाइ।